सां की असांजा परम पूज्य गुरुदेव सदगुरु स्वामी टेऊराम जी महाराज उन्हनि जो हींअर चालीहो महोत्सव हली रहियो आहे। 25 मई खां प्रारंभ थियो आहे। 4 जुलाई ताईं इहो चालीहो महोत्सव सभिनी हंधि पूरे विश्व भर में ॾाढे श्रद्धा भाव सां उल्लास सां उमंग सां इहो चालीहो महोत्सव मल्हायो पियो वञे। इन में हर को पंहिंजे स्वेच्छा अनुसार कंहिं त चालीहो साहिबु हिकु ॾींहुं विर्त रखी माना हिकु टाइम भोजन खाई करे चालीहो साहिबु रखियो आहे। 40 ॾींहं ताईं हिकु टाइम भोजन न खाइनि। कंहिं जंहिंजे शरीर जी जॾहिं अनुकूलता आहे उन अनुसार हर को पंहिंजो विर्त रखी रहियो आहे। या वरी केरु शनिवार ऐं चौथ ॾींहुं हिकु टाइम भोजन प्रसाद खाई करे विर्त अनुष्ठान करे रहियो आहे। इन सां गॾोगॾु हिननि जा कुझु थोरा नियम बि हूंदा आहिनि। अनुष्ठान जे अंतर्गत रोज़ सुबुह जो उथी करे 40 मिंट नाम स्मरण जो महत्व हूंदो आहे। उन सां गॾु गुरू जी मूर्ति खे विराजमान करे उते चालीसा जो पाठ कयो वेंदो आहे ऐं गुरूअ जी आरती कई वेंदी आहे। गॾोगॾु 108 सतनाम साक्षी महामंत्र माला जो 9 मालाऊं जाप थींदो आहे। इन सां गॾोगॾु जिते गुरू दरबार हुजे, जीअं जयपुर में आहे श्री अमरापुर दरबार आहे, हिते बि सभई अची करे 40 ॾींहं सुबुह शाम अची करे चालीसा जो लाभ वठी रहिया आहिनि। घणेई प्रेमी दर्शन जो लाभ वठी रहिया आहिनि, कुझु प्रेमी सेवा जो लाभ वठी रहिया आहिनि, त कुझु नित्य नेम सां सुबुह शाम अची सत्संग ऐं चालीसा में भाग वठी रहिया आहिनि। चालीसा जे अंतर्गत 40 ॾींहं ताईं घर में मांस मछली अंडा शराब निषिद्ध पदार्थ जेके बि आहिनि उहे सभु वर्जित हूंदा आहिनि। इन सां गॾोगॾु जेकी हिन जी पूर्णाहुति आहे उहो 4 जुलाई सदगुरु स्वामी टेऊराम जयंती महोत्सव वॾे साईं चौथ बि आहे ऐं 40 साल जी पूर्णाहुति बि आहे। इन में सुबुह साण 6 लॻे सदगुरु टेऊराम अखंड जोत ॿारी वेंदी आहे। सभिनी खे अखंड जोत जो दर्शन करिणो आहे। थोरो पूजा पाठ थींदो आहे। उन सां गॾोगॾु जेको इहो डोली मेली धाॻो पातल हूंदो आहे उनखे लाहे करे रखी छॾिबो आहे ऐं गॾोगॾु तुलसी पत्र खाए करे विर्त जो पारायण थींदो आहे, माना विर्त जी पूर्णाहुति थींदी आहे। त इन प्रकार सां ई चालीहो महोत्सव सभिनी हंधि जिते जिते प्रेम प्रकाश आश्रम आहिनि गुरूअ जा ऐं उन सां गॾु घणेई मंडलियूं आहिनि, घणेई शहर में पंहिंजे हिसाब सां हर कोई सदगुरु स्वामी टेऊराम चालीहो महोत्सव 25 मई खां वठी 4 जुलाई ताईं सभई मल्हाइनि पिया। किथे किथे सेवा जा कार्य बि हलनि पिया, अन्न क्षेत्र बि हले, किथे ग़रीबनि खे फल राशन आदि वितरण जी सेवा बि हले, किथे किथे रात्रिकालीन में भव्य सत्संग भजन संध्या जा कार्यक्रम बि हलनि। सभिनि जे पंहिंजे सुख पंहिंजी सुविधा अनुसार अलॻि अलॻि कार्यक्रम गुरू महाराजनि जे चालीह महोत्सव जे अंतर्गत हली रहिया आहिनि। हाणे जेको 30 तारीख़ अची रही आहे, 30 जून चंड जो ॾियारो आहे ऐं गुरुवार आहे। उन ॾींहं खां वठी 4 जुलाई सूमर ताईं असांजे परम पूज्य गुरुदेव सदगुरु साईं टेऊराम महाराजनि जो 136 जन्म उत्सव पूरे विश्व भर में ॾाढे धूमधाम सां हमेशह मल्हायो वेंदो आहे ऐं हिन दफ़े बि ॾाढे धूमधाम सां गुरू महाराज जन्म उत्सव सभिनी हंधि मल्हायो पियो वञे। श्री अमरापुर दरबार ते सुबुह जो जीअं कार्यक्रम प्रारंभ थींदो, पहिरियां श्रीमद भगवद गीता श्रीमद प्रेम प्रकाश ग्रंथ साहिबु उनजी पूजा अर्चना थींदी आहे। उन खां पोइ प्रार्थना थींदी आहे, पोइ सत्संग थींदो ऐं गॾोगॾु असांजा प्रेम प्रकाश मंडलाध्यक्ष परम पूज्य सदगुरु स्वामी भगत प्रकाश महाराजनि बि अची रहिया आहिनि। उन्हनि जो बि दर्शन ऐं सत्संग जो लाभ असां सभिनि खे प्राप्त थींदो ऐं श्री प्रेम प्रकाश ग्रंथ श्रीमद भगवद गीता जे पाठनि जो शुभारंभ थींदो। इहो कार्यक्रम सुबुह जो लॻभॻि 7 खां वठी 9:30 बजे ताईं हलंदो ऐं इन सां गॾोगॾु शाम जो 6:30 खां वठी शाम जो 7 सवा 7 बजे ताईं पहिरियां संतनि जो सत्संग, उन खां पोइ गुरू महाराजनि जो सत्संग दर्शन ऐं सतगुरु साईं टेऊराम महाराजनि जे जीवन सां संबंधित लीला नाट्य प्रस्तुति असांजा 25 कलाकार आहिनि, उन्हनि जे द्वारा ॾाढो सुंदर नाट्य प्रस्तुति गुरू महाराजनि जो जीवन लीला इहे ॾेखारी वेंदी। इन सां गॾोगॾु पोइ 1 तारीख़ शुक्रवार ॾींहुं बि गुरू महाराजनि जो सत्संग दर्शन जो लाभ आहे। शाम जो
ॾाढो सुंदर महाआरती जो कार्यक्रम भी रखियो वियो आहे। 51 माताऊं भाउरनि जे द्वारा महाआरती जो विशेष कार्यक्रम शुक्रवार ॾींहुं आहे। वरी 2 तारीख़ शनिवार जो पावन ॾियारो आहे। सुबुह जो नित्य नेम सत्संग, संतनि जो सत्संग, प्रार्थना आदि जो कार्यक्रम थींदो ऐं शाम जो भोले बाबा ऐं साईं टेऊंराम बाबा जी बर्फ़ जी झांकी सजाई वेंदी। वरी 3 तारीख़ आर्तवार ॾींहुं सुबुह जो सत्संग जो कार्यक्रम, सतगुरु स्वामी सवन महाराजनि जी प्रवचन कैसेट, इहो सॼो कार्यक्रम। हिन सां गॾोगॾु जेके बि असांजे हिते हर महीने राशन वितरण थींदो आहे, जनम उत्सव जे अंतर्गत निर्धन परिवारनि खे विशेष राशन सामग्री, वस्त्र, फल, ॿिया बि जेकी दैनिक आवश्यकता जी वस्तू आहिनि उहो बि इन ग़रीबनि खे वितरण कयूं वेंदियूं। लॻभॻि 500 परिवार इहे आहिनि, उन्हनि खे इहे सभु आवश्यक सामग्री ॾिनी वेंदी। ईअं ई शाम जो गुरु महाराज जो जनम महोत्सव आहे 136 त 136 व्यंजन भोग झांकी ॾाढी सुठे नमूने सां सजाई वेंदी। उनजो बि दर्शन ऐं प्रसाद बि वितरण कयो वेंदो। 4 जुलाई सूमर ॾींहुं गुरु महाराजनि जो अवतरण दिवस आहे, प्राकट्य ॾींहुं आहे, जयंती महोत्सव आहे। उहो ॾाढे धूमधाम सां सुबुह खां वठी राति ताईं लॻभॻि मल्हायो वेंदो। सुबुह जो पिराखंड जोत साहिबु ॿरंदी, उन खां पोइ संतनि जो सत्संग हलंदो ऐं श्री प्रेम प्रकाश ग्रंथ ऐं श्रीमद भगवद गीता जे पाठनि जी भोग साहिब जो कार्यक्रम थींदो। पोइ 136 दीप प्रज्वलन जो कार्यक्रम थींदो। 136 लड्डू महाप्रसाद भोग, उनजो भी विशेष कार्यक्रम रखियो वियो आहे। बधाई गीत, उन खां पोइ विशाल भंडारे जो कार्यक्रम थींदो। ऐं ईअं शाम जो भी गुरु महाराजनि जे जनम उत्सव जे उपलक्ष्य में, चौथ महोत्सव जे उपलक्ष्य में शाम जो भजन सत्संग, उन सां गॾोगॾु दीपोत्सव पूरी दरबार ते ॾाढे सुहिणे नमूने सां दीपक जी सजावट थींदी, रंगोली सजावट थींदी ऐं बधाई गीत थी करे गुरु महाराजनि जो जनम महोत्सव ॾाढे धूमधाम श्रद्धा भक्ति भाव सां मल्हायो वेंदो। सतनाम साखी।